थड़ी मोहब्बत शहर एक तमाम सियासी तौर ते सुजाग शऊर रखंदड़ शहर आहे। ही शहर की तारीख़ी हैसियत रखंदड़ शहर आहे। कंहिं दौर में ही शहर तालको भी हुयो त हिन में पुराणियूं क़दीमी बाज़ारूं भी आहिनि त तारीख़ी माग भी आहिनि। उन हवाले सां तव्हां थड़ी मोहब्बत वासियो शाहिद आहियो त थड़ी मोहब्बत जे सहाफ़िन राधण जे सहाफ़िन हिन शहर जे हक़नि लाइ छा छा न लिखियो आहे। कॾहिं बि थड़ी मोहब्बत जे कंहिं माण्हू सां ज़्यादती थी हूंदी त सहाफ़ी सभ खां पहिरें मोर्चे ते तव्हांजे लाइ वियो हूंदो। सहाफ़ी बिरादरी जिंदाबाद, सहाफ़ी बिरादरी जिंदाबाद। ऐं अहिड़े ई हिते वाक़े अज़ीज़ मेमुण असांजो हिकिड़ो बहादुर सहाफ़ी कंहिं पंहिंजे इलाइक़े में गैर कानूनी हलंदड़ कारोबार जंहिंमें मंशा जा कारोबार हुया, जंहिंमें तेज़ाब जूं फैक्ट्रियूं हुयूं, ॿिया कारोबार हुया, उहे उन स्टोरियूं कराए उन्हनि ते रिपोर्टिंग कई, उहे बंदि कराया। जंहिंजे करे उनजे जेके उतां जा कहिड़ो उन्हनि खे नालो ॾिजे, कहिड़ो उन्हनि खे लक़ब ॾिजे, कहिड़ो उन्हनि खे जेको आहे हर लफ़्ज़ जी बेइज़ती आहे जेको लफ़्ज़ उन्हनि जे लाइ मुंतख़िब कजे। उन्हनि गॾिजी करे उनखे बेदर्दी सां संदसी माइक जे वायर सां घुटो ॾेई शहीद कयो। उनखे बेदर्दी सां शहीद करे उनजे मयत खे पाणी में फिटी कयो वियो। दोस्तो, सहाफ़ी जो क़त्ल पूरे मुआशरे जो क़त्ल आहे। जेकॾहिं सहाफ़ी हिन मुआशरे में जेको कुझु करे थो उहो अवाम लाइ करे थो। तव्हां शाहिद आहियो हिते अहिड़ा वाक़िया थियल आहिनि जेके असां रिपोर्ट कया आहिनि, पंहिंजूं ज़िंदगियूं दाव ते लॻायूं आहिनि। तव्हांखे यादि हूंदो त थड़ी मोहब्बत में हिकिड़ो उस्ताद हुयो जेको मोकल वठी कंहिं होटल ते अची वेठो। उन ते कानून नाफ़िज़ कंदड़नि जी गाॾी उनखे अॻियां डोड़ाए उनखे तशद्दुद जो निशानो बणायो। कंडीवर जा माण्हू बिजली चोरी में वठी अची हिन रोडनि ते गिलिया विया। असां उन्हनि खे रिपोर्ट कयो, उन्हनि वाक़िअनि ते स्टैंड वरितो ऐं इहा ई सबब आहिनि जो असां सहाफ़ी शहीद थियनि था। शहीद अज़ीज़ सहाफ़ी जे मेमुण जे कातिलनि खे असां मुतालबो था कयूं अज़ीज़ मेमुण जे कातिलनि खे शहीद अज़ीज़ मेमुण जे कातिलनि खे